बुखारी शरीफ जी हदीस आ सहाबी हिकिड़ो बयान करे थो। असां नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में वेठा हुआसीं, तॾहिं ख़बर पई त हिकिड़ो जवान नबी साईं जी दरबार में आयो। अची करे अर्ज़ करण लॻो, साईं मां यहूदी आहियां, साईं मां गैर मुस्लिम आहियां, पर तहां में उम्मीद रखी करे टे हिकिड़ा मुतालबा खणी आयो आहियां। मांखे उम्मीद आहे त अव्हां जी दरबार में मुंहिंजा टई मुतालबा पूरा थी वेंदा। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, हीअ मां मोहम्मद करीम जी अहिड़ी दरबार आहे जो अल्लाह साईं ना उम्मीदनि जूं बि उम्मीदां पूरियूं करे छॾींदो आहे। ॿुधाए कहिड़ा मुतालबा खणी आयो आहियां? चइसई पहिरियों इहो मुतालबो आहे त मां सॼी ज़िंदगी प्यादल सफ़र कयो आहे, हाणे साईं मां प्यादल सफ़र नथो करे सघां, तव्हां ॾे मुतालबो खणी आयो आहियां त मूंखे का सवारी ॾियो, उन ते चढ़ी करे सफ़र कयां। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खे फरमायो आहे त यहूदी आहे त गैर मुस्लिम, पर मां मोहम्मद में उम्मीद रखी आयो आहे। अॼु मां मोहम्मद जो मेहमान आहे को जवान, हिन खे सवारी ॾे। हिकु साहबी उथी बीठो, साईं मां वटि उठ आहे, मां अल्लाह जे नाले ते अव्हां जे महिमान खे ॾींदो आहियां। फरमायो वञ उठ, काहे आयो? फरमायो हे पहिरियों मुतालबो तुंहिंजो पूरो थी वियो, ॿियो मुतालबो कर। चइसई ॿियो इहो मुतालबो आहे त मुंहिंजा लटा बि पुराणा आहिनि, मूंखे लटा बि नवां ॾियो। छा वाह ॻाल्हाईंदा हलो, लटा पुराणा आहिनि, नवां लटा ॾियो। वरी नबी से ऐलान फरमायो, आहे को जवान, हिन मुंहिंजे महिमान खे नवां लटा ॾे। हिकु साहबी उथी बीठो, साईं मां नओं जोड़ो कपिड़नि जो ठहिरायो अथमि, अञा पातो बि कोन्हे को, पर मां अल्लाह जे नाले ते अव्हां जे महिमान खे ॾींदो आहियां। ॿियो मुतालबो पूरो थी वियो, टियों मुतालबो कर। चइसई बुख लॻी आहे, मानी खारायो। छा वाह ॻाल्हायो, बुख लॻी आहे, मानी खारायो। वरी नबी साईं साहबा किराम ऐलान फरमायो, आहे को जवान, हिन मुंहिंजे महिमान खे मानी खाराई। को बि साहबी न उथियो, छो त गुरबत ही मिसकीनी मिहिणो न अथव, मयार न अथव। छो त साईं फरमायो बदल इस्लाम ग़रीब आहे, इस्लाम शुरू बि ग़रीबनि में थियो आहे, रहंदो बि ग़रीबनि में। फतूबा लिल ग़ुरबा, नबी साईं फरमाइनि था क़यामत ताईं मां मोहम्मद जी मुबारक बि ग़रीबनि खे आहे। ऐं नबी साईं फरमाइनि था ग़रीब माण्हू, मिसकीन माण्हू क़यामत ॾींहुं दुनियादार खां 500 साल पहिरियों जन्नत में पहुचंदो। कोई न उथियो। हिते सलमान फारसी उथी बीठो, सलमान फारसी उथी बीठो, चवण लॻो, साईं मां तव्हांखे अहिड़े घर जो ॾसु ॾियां जो हे महिमान हलंदो न, बुखियो न मोटंदो, मानी खाई मोटंदो। साईं जन फरमाइनि था, सलमान इहो कंहिंजो घर आहे? चइसई अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा हैदर करार जो घर आहे। साईं जन फरमाइनि था, सलमान इहो त मुंहिंजे न्याणी फातिमत ज़हरा जो घर आहे, इहो त मुंहिंजो ई घर आहे। हा साईं, अली जे दरवाज़े तां बुखियो न मोटंदो। फरमायो जल्दी वठी वञेसि, अलाए कहिड़े वक़्त जी बुख लॻल अथसि। हज़रत सलमान चए थो, मां महिमान खे वठी अली साईं जे दरवाज़े ते आयुमि, अली साईं घर में मौजूद न हा। मां दरवाज़ो खड़कायो, अम्मा फातिमत ज़हरा फरमाए थी मन दक़ल बाब, ओ दरवाज़े खे खड़कण वारा केर आहिनि? सलमान चए थो, मां सलमान नबी साईं जो ग़ुलाम आहियां, कीअं आयो आहियां? हे नबी साईं जो महिमान आहे बि यहूदी,
टे मुतालबा कई ब मुतालबा उते पूरा थी वैसे टियों मानी जो मुतालबो कई पर गुरब जे करे कई बिहा न कई मां सलमान नबी से जो गुलाम उथी बीठम त अली जे दरवाजे ता भुखियो न मोट दो नबी सही फरमायो जल्दी वठी वनेस अवां जे दरवाजे ते मेहमान वठी आयो आ हिन के मानी खारायो अम्मा फातिमा ज़रा सोचे थी घर में कुछ भी कोने को पर अब्बे जो मेहमान भुखियो मोटी वने ओ सलमान हिकिड़ो मिंट दबी अंदर वही वनी हज़रत अली से जी चादर खणी आई सलमान ये चादर खणी वञ बाज़ार में यहूदी थी हिकिड़ो दुकानदार थी यहूदी उन वटि वञी गिरवी रख चवेसि असांखे अटो भी ॾे गिह भी ॾे सामान भी ॾे हज़रत सलमान चए तो मां मेहमान खे वरितो चादर खणी सिधो बाज़ार में आयम उन दुकानदार यहूदी खे चयुमि ॻाल्हि ॿुधे नबी से जो मेहमान आहे भी यहूदी टे मुतालबा के ब उते पूरा थी वियसि टियों मानी जो मुतालबो के पर गुरब जे करे कंहिं बिहा न कई पो मुझो नारो सलमान मां नबी से जो गुलाम आहियां मां अर्ज़ कयो त अली जे दरवाजे तां भुखियो न मोटंदो उते वियासीं उते भी इंतज़ाम कोन हो अली से जी चादर खणी आयो गिरवी रख वो यहूदी दुकानदार यहूदी चवण लॻो हिकिड़ो मिंट त बि अंदर वियो असां चयोसीं त वियो आहे सामान खण वियो आहे वियो त वॾो हिकिड़ो किताब खणी आयो खोले करे चवण लॻो हे किताब ॾिसो था हिन जो नालो तौरेत आहे असांजे मूसा नबी ते नाज़िल थियल आहे पर हिन जे हिन सिफ़े ते इहा सॼी ॻाल्हि लिखी पई आहे त आख़िरी नबी मुहम्मद करीम वटि हिकिड़ो महिमान ईंदो हूंदो बि यहूदी टे मुतालबा कंदो ॿ मुतालबा पूरा थी वेंदसि टियों मानी जो मुतालबो कंदो पूरो न थींदो त सलमान नाले ग़ुलाम उथी बीहंदो चवंदो त अली जे दरवाज़े तां भुखियो न मोटंदो ओॾे वेंदा उते भी इंतज़ाम न हूंदो पोइ अली साईं जी चादर अची बाज़ार में गिरवी रखी वेंदी हे त सॼी ॻाल्हि अॻे ई लिखी पई आहे हाणे मां भी यहूदी आहियां महिमान भी यहूदी आहे असां ॿिन्ही खे नबी साईं जी दरबार में वठी हल ॿई अची करे कलमो पढ़ी मुस्लमान थींदा आहिनि।